सिंध हाई कोर्ट में बैरिया टाउन वाक़े जी अदालती इंक्वायरी लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत 22 जून ताईं धुरियनि खे नोटिस जारी करे छॾिया। अवामी तहरीक तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्त ते एडवोकेट सज्जाद चांडियो दलील ॾींदे चयो त हिक वाक़े में हज़ारे शेरिन खे नामज़द कयो वियो आहे। आउं कॉलेज जो प्रोफेसर आहियां ऐं मूं ते दहशतगर्दी जो केस कयो वियो आहे। सज्जाद चांडियो चयो त हिन केस खां पोइ हाणे मूंखे बि दहशतगर्द सॾियो वेंदो। समूरी जांच पीपुल्स पार्टी जी सरपरस्तीअ में थी रहियूं आहिनि। हकदमा स्टालपुर जो त 200 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। असांजे घरनि ते हमलो कयो पियो वञे। पुलिस जी कयल जांच बदनीयती ते शामिल आहे। हिक वाक़े में एतिरा केस दाख़िल कया विया आहिनि। इहा सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। अदालत दरख़्वास्त गुज़ार जे वकील खां पुछियो त छा कंहिं केस में चालान पेश कयो वियो। वकील चयो त केस जो चालान अञा ताईं न आयो आहे। अदालत चयो त जेसीं ताईं जांच मुकमल नथी थिए इहो कीअं थो चई सघिजे त जांच बदनीयती ते शामिल आहे। एडवोकेट सज्जाद चांडियो चयो त गिरफ़्तार शेरनि ख़िलाफ़ अञा ताईं कुझु बि पेश नाहे कयो वियो। अदालत पुछाणो कयो त असां 30 FIRs जी जांच कीअं करे सघंदासीं। अदालत दलील ॿुधण खां पोइ 22 जून ताईं धुरियनि खे नोटिस जारी करे छॾिया।